नाज़रीन, हैदराबाद में फटाकन जी फैक्ट्री अंदर धमाके वारे वाक़े जो केस दाख़िल थी वियो आहे। एफआईआर में फैक्ट्री मालिक ऐं संदसि पार्टनर खे नामज़द कयो वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद के लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में बी सेक्शन थाने जी हद में लिगारी ॻोठ में काल अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। फैक्ट्री में धमाके सबब 7 इंसानी जानियूं जेके आहिनि उहे ज़ाया थियूं, जॾहिं 17 ॼणा ज़ख़्मी थी पिया। तंहिंखां पोइ अॼु सरकार जी मुदत में एसएचओ बी सेक्शन न्याज़ कंवर जी फिरियाद ते वाक़े जो दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त केस में फैक्ट्री मालिक असद यूसुफ जई संदसि पार्टनर राशिद खान, दिलशाद खान, अरशद वलद अलियास ऐं शकील पंजाबी खे नामज़द कयो वियो आहे। जॾहिं दाख़िल कयल एफआईआर में ॼाणायो वियो आहे त ॼाणायल जेके जवाबदार आहिनि बग़ैर इजाज़त जे बावरीदी मवाद जो गैरकानूनी कारखानो खोलियो, लापरवाही सबब वाक़ियो पेश आयो, जंहिंमें 7 इंसानी जानियूं जेके आहिनि उहे ज़ाया थी वियूं ऐं जॾहिं त ज़ोरदार धमाके सबब दहका पकड़िजियो, जंहिं सबब उन जेके सिटूं आहिनि उनखे दहशतगर्दी जे ज़मरे में आंदो वञे थो। जॾहिं दाख़िल कयल केस में इस्तेमाल किया विया आहिनि। जॾहिं इंतहाई पुलिस जी अहम ज़रियनि वटां मालूम थियो आहे त बी सेक्शन पुलिस जेके केस में नामज़द 5 जवाबदार आहिनि, हुन में 2 जवाबदारनि खे हिरासत में वठी छॾियो आहे, पर अञा हुननि जी गिरफ़्तारी जेका आहे उहा शुरू न कई वई आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन वक़्तु वरी ॿीहर रेस्क्यू 112 अमले तरफ़ां जेको वाक़े वारो हंधु आहे उन ते रेस्क्यू ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। जॾहिं त काल बि कुझु इंसानी जानियुनि जा जेके टुकड़ा हुया उहे मिलिया हुया, जंहिंखां पोइ हुननि जी डीएनए जे लाइ उहे मोकिलिया विया आहिनि, पर हिन ॿीहर बि जेको रेस्क्यू ऑपरेशन आहे उहो कयो वियो आहे। जॾहिं त वाक़े जो घरू वज़ीर ज़ियालंजार समेत आला जेके सिंध पुलिस जा ऑफिसर आहिनि उन तरफ़ां नोटिस वरितो वियो आहे। जी अब्दुल रसूल, महिरबानी अवां जी।